नासिनवा के आगाह कयूं सुप्रीम कोर्ट में जजिस जी मुक़ररी लाइ जुडिशियल कमीशन जो इजलास सुभाणे थींदो। इजलास में सुप्रीम कोर्ट जे जजिस जे उहिदे लाइ हाई कोर्ट जे 5 जजनि जे नालनि ते ग़ौर वीचार कयो वेंदो। अटॉर्नी जनरल इश्तर औसाफ परडेह मां वीडियो लिंक वसीले इजलास में शिरकत कंदो। आगाह कयूं पिया सुप्रीम कोर्ट में जजिस जी मुक़ररी लाइ जुडिशियल कमीशन जो इजलास सुभाणे थींदो। इजलास में सुप्रीम कोर्ट जे जजिस जे उहिदे लाइ हाई कोर्ट जे 5 जजनि जे नालनि ते ग़ौर वीचार कयो वेंदो। अटॉर्नी जनरल इश्तर औसाफ परडेह मां वीडियो लिंक वसीले इजलास में शिरकत कंदो। सुप्रीम कोर्ट में जजिस जी मुक़ररी लाइ जुडिशियल कमीशन जो इजलास सुभाणे थींदो। इजलास में सुप्रीम कोर्ट जे जजिस जे उहिदे लाइ हाई कोर्ट जे 5 जजनि जे नालनि ते ग़ौर वीचार कयो वेंदो।